वेठे सारे में जन खे से हली आया हबीब। वेठे सारे में जन खे से हली आया हबीब। वाह फकीर तुझा नसीब जो पिरी आया ये पंध करे। सुभान अल्लाह। हिन आज तक जो टाइम सुबह जो गालण जो रखियल होयो पर यकीन जानियो अवां जी मोहब्बत असा के उथारे विधो। सुभान अल्लाह। हेड़े गर्मी जे माहौल में असा दिसी रहा आहियूं हिन आशिकन हिन परावानन हिन पतंगन जूं हे खमीसूं सब आलियूं आहिनि। सुभान अल्लाह। पर जने हजरत साईं मुर्शिद मीर साईं रहमतुल्लाह अलैह जी उर्स जो टाइम आयो सफर जी पहली तारीख आई हिन पतंगन ऐं परवानन के मीर जे मोहब्बत घर में वेहण न ॾिनो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। लख जस अवां के करोड़ जस वरी उन्हनि परवानन के जेके हफ्तो खां पहिरियां बिन चईं ॾींहंनि खां पहिरियां अवां जे लाइ अवां आशिकनि लाइ अवां सजननि लाइ हे सहन सजायनि अंगण बहारनि हे बतूं ऐं बल्ब लॻायनि ओ कुलनि ते काठियूं करे बोरची खाने ते पहुचाइनि त मीर जा मुरीद ईंदा। सुभान अल्लाह। अल्लाह। करोड़ जस उन्हनि खे आ जिन्हनि आशिकनि ऐं परवाननि लाइ अवां असां हिते थधड़ी ऐं मिठी हवा ते वेठा आहियूं। करोड़ जस उन्हनि खे आ जेके तव्हां आशिकनि लाइ हुते बाहि ते लंगर पचाए रहिया आहिनि। त मिठा मुंहिंजा अल्लाह पाक अवां जी मोहब्बत के हमेशा सलामत बख्शे। ही अवां खे निस्बत शिकाई आहे इंशाअल्लाह इहा ही निस्बत के भले पार वठी हलंदी। सुभान अल्लाह। याद आ न मांखे सूरत कैफ असहाबे कैफ वारन जेकॾहिं कुत्तनि जी निस्बत के कुत्ते जी निस्बत जे सालियन साया त उहे कुत्ता बि जन्नती आहिनि। फकीर साजा तुझी निस्बत जे हजरत साईं मीर साया जे हजरत साईं दिल मुराद साया त इंशाअल्लाह पक जांजा त तू जन्नती आ। सुभान अल्लाह। साईं जन कुछ देर सरकार मदीना कुछ देर पहिरियां जिक्र जी लोली जेकी हर दरगाह हर पीर हर फकीर वटे जुबान में इहा हूंदी आहे त दा लोड़ाइन के जिक्र डाज में मिलियल आहे। सुभान अल्लाह। गमी हुजे शादी हुजे उर्स हुजे यारी हुजे बारी हुजे शादी हुजे या गमी हुजे पर जिथे लोड़ाई हूंदा उते करीम रब जे जिक्र जी लोली जरूर लगंदी। सुभान अल्लाह। याने फज़कुरूनी अज़कुरुकुम अल्लाह जी जात पाक पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम ए बाना तू मुखे याद कर त मां खुदा तोखे याद कयां। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। रहमत यकीन से हजरत साईं शहंशाह दिल मुराद फकीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मनफूजात लड़ाई में फरमायो आ जिथे न करीम रब जे जिक्र जी लोली लगंदी आ उते खुदा जी रहमत वसंदी आ। सुभान अल्लाह। पर जिथे जिथे न अल्लाह जे जिक्र जो पड़लाव पहुंचंदो आ फकीर उते भी खुदा जी रहमत वसंदी आ। सुभान अल्लाह। हजरत साईं सुल्तान अल फुकरा ताजुल फुकरा मुर्शिद मीर मोहम्मद फकीर रहमतुल्लाह अलैह जंहिंजे उर्स ते मौजूद आही उहे त फरमाईंदा फकीर सो जो साईं जा फकीर मिस्कीन ऐं गरीब हूंदा हा। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं भी मिस्कीनन यतीमन अबोजन सां प्यार कंदो हो त हिन थलीअ ते मुर्शिद मीर भी जंहिंखे जुती न हूंदी हुई कपड़ा फाटल हूंदा उनखे भाकुर पाए पंहिंजे गले लॻाईंदा हा। सुभान अल्लाह। फरमाईंदा हा हथ पेर पंहिंजे कमकार में दिल हुजे पंहिंजे यार में। सुभान अल्लाह। सुभान फकीर मिजाजी मोहब्बत में करे ॾिठी थई पर कॾहिं हक़ीक़ी मोहब्बत में करे ॾिस। सुभान अल्लाह। पंहिंजे पुनियल करीम रब सां जंहिंजो फरमान आहे केतिरा हिसा पंहिंजे अम्बड़े अबे खां वधीक प्यार कंदो आहियां। सुभान अल्लाह। कॾहिं उन हक़ीक़ी मालिक रब सां बि लहू लॻाए ॾिस
जिन लहू लगाई हे उन्हनि जा आस्थाना आहिनि हिते जंगल आहे सुभान हिते अल्लाह ॻोठ कासिम चना ऐं फ़क़ीर खोसा गांगरा फ़क़ीर मंगरा फ़क़ीर पुराणा खादम साईं मीर जा ॿुधाइनि पिया जॾहिं दिलमुराद फ़क़ीर रहमतुल्लाह अलैहि जे तालबनि सां हिन आजिज़ जी कचरी थी जो मुंहिंजी बचपन ई न मीर सां त निस्बत हुई न उनजो रत त अंदरि में समायल हो न सुभान पोइ तड़प ई पुछा कयां त दिलमुराद फ़क़ीर जो आयो त हिते छा हुयो हिते छा हुयो फ़क़ीरनि ॿुधायो फ़क़ीर अली शेर फ़क़ीर खोसो अवां सभु जमाए जो ॾिठल हूंदो साईं जो तालिब हो ऐं 8-15 महीने फ़क़ीर जे सोबत में वञी कुझु रूह रिहान करे ऐं हज़रत साईं दिलमुराद साईं जी कुझु ख़बरचार वठंदो हुउसि सुभान अल्लाह फ़क़ीर ॿुधायो साईं जॾहिं दरगाह लोड़ी शिपते साईं जन जो अचण थियो न हिते जंगल हो जॾहिं अल्लाह वारनि जा क़दम पिया न त पोइ मंगल बणिजी वियो सुभान हे अल्लाह आशिक हे परवाना हे पतंग न कम कारोबार जी थन न गर्मीअ जी थन न घर बार जी थन यकीन ॼाणियो ऐं त सुबुह खां उहे परवाना बि ॾिठा अथनि उन्हनि सां बि गुफ़्तगू थी आहे जंहिंजे खीसे में अचण लाइ किरायो बि न हुयो ऐं वापसि वञण लाइ बि किरायो कोन हुयो सुभान अल्लाह पर उन्हनि मिसकीननि खे बि हिन जंगल में हे शहर न आहे हे को कराची हैदराबाद न आहे आलम सगुर आगे साल आया 2 साल जाफर कुरैशी आया चीज़ मैं तो देख रहा था कि हर तरफ दरख्त है साहब हर तरफ दरख्त है ये कहाँ ले जा रहे हमें जब यहाँ आए तो जंगल में मंगल था सुभान अल्लाह तो सोचुम तो वाकई अल्लाह जे कामिलन वलियन जा जॾहिं हिन सरज़मीन ते हिन ऐवान ते जॾहिं हिन प्लेटफार्म ते कदम लगा तो जंगल में मंगल थिया बहरहाल अंदर जी अवां जो मजमू आहे एतिरा ई मस्जिद हुजरन नंगर ऐं रोडनि जी तरफ़ आहिनि ईअं ई लेडीज़ ख़वातीन हज़रात अंदर आहिनि उन्हनि जी मोहबत खे बि लख जस आहे जिन खे गर्मीअ जी न हुई कंहिं कम कारोबार जी न हुई पर चन मुर्शिद मीर जो जे उर्स आहे त बसि पहुचणो आहे सुभान अल्लाह पर इंशाअल्लाह उन्हनि खे सहूलियत ॾियण वास्ते अल्लाह पाक असां हिते ख़लकियो आहे असां त मीर साईं जा हिते फ़क़ीर चवंदा आहिनि साईं जा बचा आहियो पर असां चवंदा आहियूं त उतां जा ग़ुलाम आहियूं सुभान महबूब जे मिंबर ते आहियां ए हज़रत साईं दिलमुराद फ़क़ीर जे हिन तॾे ते वेही फ़क़ीर तव्हांखे यादि हुजे ॿुधाए छॾियां जॾहिं ॿाहिरां फ़क़ीर तारीफ़ पुछंदा आहिनि साईं किथां जा आहियो ख़ुदा जी ज़ात मूंखे न बख़्शे जे हे फ़क़ीर ग़लति ॻाल्हाए फ़क़ीर किथां जा आहियो साईं अवां सुञाणींदा आहिनि त उहे त सुञाणींदा आहिनि जे अजनबी ॿाहिरां पुछंदा आहिनि ॿुधाईंदा आहियूं त मीर जे दरवाज़े जा ग़ुलाम आहियूं सुभान अल्लाह उतां जे पांधीड़नि जा ग़ुलाम आहियूं त असां खे अॼु अवां जी मोहबत मोहे विधो तॾहिं अवां जे प्यार मोहबत में मुंहिंजो हालांकि टाइम सुबुह जो रखियल आहे सुबुह जो बि ग़ुलामी ॾींहुं बि इंशाअल्लाह अवां जी काफ़ी नातख़्वान काफ़ी ख़तीब आहिनि कुझु अची रहिया आहिनि कुझु कराची मां सफ़र में आहिनि इंशाअल्लाह मोहबत प्यार जूं अवां खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा अॼु शाम मीटिंग थी अवां जे सहूलियत जी ऐं ख़ुशख़बरीअ जी अवां खे ॻाल्हि ॿुधायां थो इंशाअल्लाह ताला पहिरीं सफ़र बि छो जो अहिड़ो ॾियारो आहे जो विसाइण जहिड़ो न आहे पर अहिड़ी तकलीफ़ बाहि ते गर्मीअ में पार्किंग ते ऐं रोड रस्तनि ते अवां त अॼु आया हो शाम वरी सुबुह थींदो पखी खंभ खोलींदा दुआऊं थींदियूं हथड़ा खणींदा अवां जा हे झोलियूं भरबियूं वरी पंहिंजे ख़ैर सां पंहिंजे वतन वापसि पहुचंदव पर हफ़्ते खां के फ़क़ीर ग़ुलामी ॾेई रहिया आहिनि त इरादो सभु जमायत जी अॼु शाम मीटिंग थी त 11 महीने जी मौसम तमामु बहितर हूंदी आहे 11 महीने जो नवंबर यानी 2 महीना छॾी नवंबर महीने जे 10 तारीख़ यानी पहिरियों छंछर ॾींहुं शुरू आचर ॾींहुं दुआ थींदी इंशाअल्लाह उहो प्रोग्राम त बाद में ऐलान कयो वेंदो अवां खे एडवांस छो जो काफ़ी अहिड़ी जमायत आहे जेकी राति जो ईंदी आहे वरी सुबुह जो वरी ॿी जमायत ईंदी आहे हे पतंगनि हे परवाना हे वेंदा रहंदा ॿिया ईंदा रहंदा हिकिड़ा वेंदा रहंदा ॿिया ईंदा रहंदा हे अल्लाह वारनि जा तेरा आहिनि उन्हनि जा मैखान आहिनि हे उन्हनि जा आस्थान आहिनि ख़ाली थियणा ई न आहिनि त इंशाअल्लाह ताला पहिरीं सफ़र बि अहिड़ो ॾियारो आहे जो विसाइण जोॻो न आहे उहो ॾियारो बि मल्हाइबो मुख़्तसिर हिसाब सां ख़तमु थियण दुआ थींदी बाक़ी प्रोग्राम जेको जमायत जो रखिबो इंशाअल्लाह ताला 11 महीने जी 10 तारीख़ यानी नवंबर जे 10 तारीख़ इंशाअल्लाह रखिबो अल्लाह पाक अवां जी मोहबत सलामत बख़्शे इंशाअल्लाह नमाज़ थींदी काफ़ी ख़तीब आहिनि त हिकिड़ो नंढो नातख़्वान आहे अदो फ़क़ीर
यूनुस फ़कीर काज़ी अहमद खां कुर्ब जा कदम भरे हे बि साईं मीर जो ग़ुलाम आहे। सुभान अल्लाह जॾहिं दरगाह हक़ मदीना काज़ी अहमद हाज़िरी थी त फ़कीर ॿुधाए पियो त हे आस्थाना ईअं न ॿिया आहिनि, हे ॾाढ़ी हे चादर ईअं न मिली आहे, मीर जे दरवाज़े जी ॿुहारी ॾिनीसीं तॾहिं मिली आहे। सुभान अल्लाह ऐं हज़रत साईं मीर सिंह रहमतुल्लाह अलैह उते अची करे फरमाइनि फ़कीर हिते वेही रह, हिते शींहं झुकंदा। सुभान अल्लाह उते वेठा वाक़ई शींहं झुकिया। उन सां फ़कीर नंढो आयला ॿ मिसरा मीर सिंह जे मनक़ब ते ठाहिया हुआ। ॿ मिसरा थींदा, आज़ान थींदी, निमाज़ थींदी, निमाज़ खां बाद इते ई प्रोग्राम शुरू थींदो।